आंखों ठार मोदी को हो ठार है आंखों तो मौज उनको बदी ने के मां गाड़ी लेने में वरी को साईं गुलाम साईं फोन कर तो मां के साईं गाला वे तो साईं के लफ्ज याद हुआ माने के जो तू फोन कई या साईं फोन कई ये साईं मत गाला तो साईं निद्रा है कुमार साईं जो ता जी काल आई मदे को दोस्त आ खैर पा वो थे तो पाण में मैं जो छदा ने तन के अचो तो पाण एक ॿिए सां वेहो पाण वेठो साईं गुलाम रसूल मुंहिंजी पाण में 1-to-1 मुलाक़ात असां पाण वेठा असां ॿिन्हिनि कोई यार कोन्हे हिनमहिल बि साईं पने आखिरी ईंदो त मूंखे काल कंदो जेकॾहिं मां लखीअ में ॾिस त साईं खे काल कंदुमि जेकॾहिं साईं लखीअ में न हूंदो त दुकान लहंदुमि मिठाई जी दुकान ते लॻियो लाज़मी लॾूं खाईंदुसि असां पोइ अहिड़ी का ॻाल्हि कान्हे का असां पाण ॿाहिरि सभु जेके दोस्त आहियूं पर पाण ॿाहिरि साईं असां वेठासीं असां किन शयुनि ते मुतफ़िक़ थियासीं उन खां पोइ ॿी वेख साईं इंतज़ार साहिबु असांजी साईं अमौला जी साईं गुलाम रसूल जी ही वेख खां सभु मुंहिंजे घर जूं सखर उन ते साईं मुमताज़ शाह हिकिड़ी ज़िद कई साईं न पियो ठहे साईं मुमताज़ शाह ओधन जी हेठि मथे ॻाल्हि साईं इंतज़ार निमाणे अंदाज़ में चयो मुंहिंजी अखियुनि में पाणी वही आयो मां अंदरि कमरे में वियुसि उतां मां पंहिंजे भाउ सां कयो त मुमताज़ शाह खे वठी अचु सभु शयूं आख़िरी न आहिनि लाज़मी काथे ठाह लिखणो पवंदो आहे मुमताज़ शाह बि चए त मां अॼु खां पोइ सियासत छॾी पेटीअ सां मुंहिंजो वजह वास्तव ई न आहे मां चवां इहो बि न कावड़ जे साईं इंतज़ार साईं संगत मां कई आहे बि बेमुतादी न मोटंदी उन खां पोइ साईं मुमताज़ शाह साम्हूं वेठो आहे मां पंहिंजे भाउ जे रूबरू मुमताज़ शाह खे ॿई हथ पेरनि ते रखिया त मुमताज़ शाह ग़लति फ़ैसिलो थिए थो सही फ़ैसिलो थिए थो क़बूल कर साईं जन अंदरि कमरे विया ॿाहिरि निकिरी आया का ॻाल्हि कयूं त मां साईं जन खे चयो त मां चयो ॿोरा सम्झनि पिया उठ रोइनि पिया तव्हां अंदरि वियो मां मुमताज़ शाह खे चयो साईं यार हीअ ॻाल्हि कंदे पर हीअ ॻाल्हि क़बूल कजे साईं इंतज़ार कयो त इहो कोन साल खनि जो आहे साॻी साईं जन ॻाल्हि कई उहा ॻाल्हि क़बूल थी उन ॻाल्हि खे अमली जामो पाराइण जे लाइ असां दिली तौर ते कोशिशि में वियासीं त उन खे अमली जामो पाराइजे उन ॻाल्हि खे पोइ इलेक्शन कमीशन जूं ॻाल्हियूं आयूं उन में सभु शयूं असां तय कयूंसीं असां हिकिड़ी शइ एक्स्ट्रा तय कईसीं त जेका सालियाना जी जेका इलेक्शन कमीशन आहे साईं मुमताज़ शाह जो ज़िद हो त मूंखे चेयरमैन मिले साईं सां मां हथ मिलायां थो ॿाहिरि पर साईं वेठो अंदरि कमरे में वठी मां साईं मुंहिंजी सिधी सी ज्यादती आहे जे तोखे चेयरमैनी मिले खटियल तालुको उहो आहे जे ठाव करणो बि न आहे त पोइ बि ॻाल्हि आहे चेयरमैनी न पर पोइ बि जेकॾहिं एॾो संगत खे सताइजे तोखे सेक्रेटरी ॾियनि उते इहा शइ तइ थी उबावड़े में खटियल झूम जो छा फैलावार जो हुयो उते इहा शइ थी हा जाथे हिकिड़ी उबावड़े जी हाणे 10 रुपये बि मां सॼो अमालाए खे हिजायां हाणे 10 रुपये जी जेका मां साईं अमालाए कागज़ खोले पढ़ंदो रहे 10 रुपये जी जेका साईं अमालाए खे मां व्हाट्सअप कई मां उहा ई चवांसि पियो ऐं साईं अमालाए उहा ई चए पियो जेका मुंहिंजी व्हाट्सअप थियल आहे त मां खिलंदे चयो साईं गुलाम खे मां पुछां त करे मां चवां व्हाट्सअप त खोले मूंखे चई त हे फिलाणो माण्हू मां बि इहा ई थो चवां मुंहिंजो व्हाट्सअप इहो ई साईं मुंहिंजो व्हाट्सअप इहो आहे उबावड़े जी ॻाल्हि जे तव्हां खे सदर सां ॻाल्हायूं पारी पे चाचल था ॻाल्हायूं आहे न आहे हाणे तव्हां खे सदर आहे नंबर मिलायोसीं तव्हां खे सदर जो माइक खोलीसीं नंबर मां वटि हुयो जो मां चवां त मां वटि पारी पे साईं जन खे मां हुते चयो त मां वटि पारी पे चाचल जो नंबर न आहे नंबर पोइ कंहिंजी मोबाइल में मिलायोसीं नंबर वरितोसीं माइक खोलीसीं माइक जो ॿ इलेक्शन कमीशन मां चयो पारी पे चाचल खे मां चयो इलेक्शन कमीशन जेका ठही आई आहे तुंहिंजियुनि शयुनि सां ॿ ठही आयूं हिकिड़ीअ जो चेयरमैन जेको आहे उन जो आहे राणो खान रिंद ॿिए जो शायदि अब्दुल रशीद ईअं न साईं ॿिए जो अब्दुल रशीद तूं कहिड़े इलेक्शन कमीशन खे क़बूल थो करे तव्हां असां ॿिन्ही खे विड़ायो न साईं गुलाम रसूल खे मूंखे तव्हां नंढनि नंढनि शयुनि ते असांखे न विड़ायो तव्हां कहिड़ी क़बूल था कयो हुन खुलियल आवाज़ में चयो त मां राणे खान रिंद खे इलेक्शन कमीशन जो चेयरमैन क़बूल कयां भई ख़तमु मां निकितुसि त बकोर को साईं जन जे त वरी पोइ फ़ोन कयईं त साईं मां राणे खे नथो कयां क़बूल मां सिकंदर खे चयो मां अब्दुल रशीद खे क़बूल कयां बकोर साईं अमालाए जी त हिन इहा ॻाल्हि कई इलेक्शन कमीशन जूं टंकियूं कयूं कोर्टुनि तो असांखे हथ खणा कोर्टुनि जे हथ खणण जे लाइ मां शाहिद मोहम्मदीअ खां या एफिडेविट बि करायो एप्लीकेशन बि ठाराई
राति जो असां वेठासीं त पाण वाकवरत मथां खणो था जेके शयूं आहिनि उहे पाण थोरो लिखत बि थियनि ऐं उन्हनि खे अमली जाम पाराइजे। इलेक्शन कमीशन जो साईं जन मूंखे मेंबर ॾिनो, मूंखे जंहिं ॾींहुं साईं जन मेंबर ॾिनो ॿी इलेक्शन कमीशन जो प्रोसेस हले पियो, मां ॻाल्हायां थोरो वरी तव्हांखे रिवर्स करिणो पवंदो, तॾहिं थो चवां त इन विच में पंजाह में वेठासीं उन खां पोइ कराची आया उहो बि कंटिन्यू कंदा वञो वरी उन ते रिवर्स पोइ साईं जो साईं जन आया नी पोइ ॻाल्हायो न साईं पंजाह में बि आयासीं, साईं गुलाम जंगल तो वञिणो आहे आयासीं मोटी रिवर्स असां आयासीं पनियाकल में संगत आई, पनियाकल में संगत उते इहा ॻाल्हि कई इलेक्शन कमीशन जो मेंबर ॿियो थापियल मूंखे संगत ॻाल्हाए पई मुंहिंजो क़बूल आहिनि, पर क़बूल करण जे लाइ मां लालू लाचारी खे फ़ोन कयो, ग़लति बयानी मां न कमु सघां त मां चयो साईं हीअ शइ मिले थी पई मिले थी संगत आई आहे त हिन ॾींहुं कोन्हे त तंज़ीम तव्हां न ठाहियो, संगत आई आहे त भले तव्हां ॾींहुं संगत खे मौत जो ॿी का ॻाल्हि कयो। अॼु साईं मुंहिंजो राब्तो वियो असां सभु मुतबिक़ मूंखे मिलियूं, उन खां पोइ जेमहिल नोटिफिकेशन निकिती त इलेक्शन कमीशन जूं अञा टियूं ठहण जे प्रोसेस में हुयूं या न हुयूं, राति ई राति दोस्तनि जी ख़्वाहिश ते खैरपुर ज़िले जो टोटल इलेक्शन कमेटी ठाहे छॾियो, इलेक्शन कमेटी ठाहे हितो ई फ़ोन कयो खैरपुर ज़िले जे दोस्तनि खे, न त तव्हां नोटिफिकेशन ॾिनी उन खां अचो पिया, तव्हां रोज़ अचो पिया मेंबर जे घर खां क्रॉस कयो पिया, तव्हां हालत ॾेखारण आयोसि अजरक त साईं गुलाम रसूल ऐं हाजी शफ़ी ऐं असांजी डिगी में पए पिया हूंदा नी, तव्हां अचो पिया त इन कमर वसाइण खे अजरक विझो या बाबा इलेक्शन कमीशन जो मेंबर थींदा आहिनि, उहो त न पियो, काई शइ न थी। पोइ समूरी इलेक्शन कमीशन जो साईं यार ठाहे साईं वारे मेंबर खे बि न ॿुधायो, जॾहिं उहो ज़िले जो मेंबर बि खयो समूरियूं अची उतां जे दोस्तनि खे इलेक्शन कमीशन ॾिनमि, उहो उतां जे दोस्तनि वटां हर तालके को पैसा, मां नथो चवां त उहे इलेक्शन कमीशन वारा पैसा साईं अमाला खे ॾिना हुजूं ॿिए खे ॾिना हुजूं, 9 इलेक्शन कमीशन हुयूं 10 ज़िले जी, 3-3 रुपया वरितऊं उहे हुते ॾिनो। मां दोस्तनि खे चयो त तव्हां जेको मूंखे मेंबर ॾिनो आहे उहो छोला खपाईंदो, काथे गजरा खपाईंदो, पटाटनि जी रेड़ी हणंदो, तव्हां जेको मूंखे मेंबर ॾिनो आहे घटि में घटि तव्हां उन जी इज़त त कयो न, इहे इलेक्शन कमीशनियूं तव्हांखे अॻियां ठाहिण जी कहिड़ी ज़रूरत आहे, तव्हां इहे इलेक्शन कमीशनियूं हिते ई ठाहियो आहे, खणी तव्हां उन पंहिंजे मेंबर खे ॾियो आहे, उहो मेंबर खे जेका तव्हां बायलाल मुताबिक़ किराएदार मुताबिक़ मुक़ररु कयो आहे त बाबा हे चवंदो वठो न हीअ शइ करणी थी, जिते तुंहिंजी इज़त थिए, मां सां को दोस्त बि तव्हां वटि इलेक्शन कमीशन जो मुंहिंजे घर वारी उनखे ॾेई जा, बाक़ी मां मेंबर कहिड़ो आहे। इन में थापियल मेंबर जे लाइ माण्हू ज़ुल्फ़ार अंसारीअ जो संगत खे ज़ुल्फ़ार अंसारी को बचाए अंसारी आहे छा साईं मुलाक़ो वारो माण्हू साईं ख़ासि केरी ज़ुल्फ़ार ख़ासि केरी जो दोस्तनि जो ज़ुल्फ़ार ख़ासि केरी बि न, वरी हुन में ॿियो जो नालो दोस्तनि जो उहो बि न, वरी टियों नालो हिन में संगत जो उहो बि न, वरी असां अची वेठासीं जंहिं ॾींहुं असांखे हथु खणणो हुजे, हथु खणण जे लाइ राति जो वेठासीं साईं खणंदासीं, तारीख़ सुबुह जो भरिजी वठंदासीं, केस न हलाईंदासीं, पर जेके शयूं पाण में थियूं आहिनि उन्हनि खे पाण अमली चामो पारायूं। वकील जेको मुंहिंजो उहो वकील हुयो बेसी करे ख़ुदि साईं इंसाफ़ सां साईं त असांजो हाणे मोहतरम मां वॾो आहे असांजो वकील हुयो साईं यारनि जो, मां होशियारी करे उहो वकील वञी पकड़ियो, मां जो अॻ में पेटेर जा केस लड़ियल अथसि, मां जो हाणे वञी मां उहो वकील कयां त मन किथां को मूंखे बेनिफिट मिली पवे, मां उहो वञी वकील पकड़ियो, उहो वकील साईं जे वास्ते जो मां चयो मां केस न हलाईंदासीं, जीअं महिल साईं जन मां कमरे तां निकितुमि त इहे पके किरिया पुल चढ़ाए पियो त वकील मां जो फ़ोन कई, मां जो फी बि ॾिनल अलाए कीअं फ़ोन करे थो पुछांसि, मां जो फ़ोन कई चई साईं जेतिरे साहिब जो अहवाल सुबुह केस लॻल आहे उहो तव्हां केस सुबुह हलाईंदो या जेको आहे सो उहो थिए। हैदराबाद सिटी जी इलेक्शन कमीशन साईं दरख़्वास्त ॾिनी, साईं जन ॾे मोकिलियमि, सखर 2 जी इलेक्शन कमीशन, रोड़ी जी इलेक्शन कमीशन, उबाड़ जी इलेक्शन कमीशन, इहा मां करे मोकिलियो आहे। इन्हनि इलेक्शन कमीशन जा सखर जी बि जेको आहे इन्हनि इलेक्शन कमीशन जो मूंखे तव्हां पंहिंजो नोटिफिकेशन ॾियो त शयुनि खे उहो कंदा हलूं। साईं उन जो मींहुं वसे पियो थोरो थोरो, साईं अमाला ॾे साईं शायदि खणी वियो, साईं रफ़ीक जरवार खे मां महसूसु कयो त मां उन ॾींहुं बि साईं आयो, साईं रफ़ीक वेठो आहे मथे वेठो आहे हैदराबाद होटल ते, मां साईं ते अर्ज़ु करायो त मां साईं मूंखे 2 मिंट टाइम ॾे,
साईं खैबर होटल ते आयो अलप खोड़ ये मोकिलियूं पिया तमामु छा ते अमल में नथा कनि पोइ मथां मूंखे मयारी कयो चवनि त हे जेको मां मोकिलियूं तमामु जीअं असांजी ॻाल्हि ॻाल्हायल आहे ईअं करे मूंखे ठाहे ॾियो साईं शायदि मूं जेके यको विहारे वेठो रहियो साईं असांखे कहिड़ी इलेक्शन कमीशन ॾिनी बागड़ीअ जी पन्याकले जी ऐं सखर शहर जी पंहिंजो सखर ज़िले जी सखर 2 जी बि साईं न ॾिनी रोड़ी जी बि साईं न ॾिनी हैदराबाद जी बि साईं न ॾिनी उबाड़ जी बि साईं न ॾिनी जेकी मां साईं जी कमिटमेंट जी सखर 2 ते इहा कमिटमेंट जी अदब थींदी रोड़ी ते इहा कमिटमेंट जी अदब थींदी ऐं सालिया पट जी दरख़्वास्त मोकिलीसीं सालिया पट ते साईं जो ज़िदो चेयरमैनी मां साईं खे जवाबु ॾिनो चेयरमैनी न सेक्रेटरी साईं खे मां चयो सेक्रेटरी इहे शयूं असांखे न मिलियूं साईं जन बि विया घर मां बि वियुसि घर कोर्ट में केस असां दाख़िल कयासीं हिकु कयोसीं असां पंहिंजो सिविल कोर्ट में सिविल सूट ॿियो कयोसीं असां ओॾे हो केस दाख़िल असां जंहिंमहिल ठही वियासीं त असां कोर्टनि में जेका नंढी ऐं उन्हनि वोट बि तव्हांखे ॾिनो मां उनखे पैसा ॾिना घटि रोज़ फोन कंदो कॾहिं फोन खणांसि कॾहिं न खणांसि ॼाण ठही वियो हाणे कहिड़ा फोन मुंहिंजो असां केस हथु खणंदासीं मां ख़ैरु कयां पियो त मूंखे ख़बर पई 10 तारीख़ ते त पोइ स्टे थियो आहे स्टे जी असां कापी करणु थी थिए मां साईं अती कयो फोन कई मां साईं भला तव्हां विया हिन कोर्ट असां हिन कोर्ट कोन विया असां कापी बि न वरितीसीं असां हिते आयासीं मां वकील सां मिलियो वञी उन्हनि असांखे कापी वरितीसीं स्टे थियो आहे 10 तारीख़ ते कापी ॾिनी आहे असांखे 15 तारीख़ ते हा इन विच में अञा कापी न मिली त फेसबुक ते ॻाल्हि हले पई साईं अमाल मूंखे फोन कयो चयो साईं पंहिंजो स्टे थियो आहे छा ते थियो आहे स्टे हाजी शफ़ी साहिबु आख़िरी का दरख़्वास्त दाख़िल कई आहे उन ते स्टे आयो आहे या साईं अतीक कई आहे उन ते स्टे आयो आहे या मावारी ते आयो आहे चई साईं तुवारी ते स्टे आयो आहे साईं मावारी ते स्टे आयो पोइ तव्हां परेशान छो जेका पंहिंजी पाण में कमिटमेंट आहे उनखे अमली जामो पारायो सुबुह लिखी ॾेई ईंदा स्टे ख़तमु थी वेंदो साईं वरी मूंखे ॾंडो ॾिनो मां सां ॻाल्हाए साईं मूंखे ॾंडो इहो ॾिनो त सालिया पट खे बि नोटिफिकेशन ॾेई छॾियईं उबाड़ खे बि नोटिफिकेशन ॾेई छॾियईं साईं सखर पंहिंजो हुनखे टू खे बि नोटिफिकेशन ॾेई छॾी हैदराबाद खे बि नोटिफिकेशन ॾेई छॾियईं माना जेके हुयूं मां चयो हाणे साईं वारा शायदि ठा वारे उन खां पोइ असां कोर्टनि में केस कंदा रहियासीं सिविल कोर्ट में असांजो केस जेको आहे सो डिसमिस थियो वरी असां जेको आहे सो हुन में अपील वियासीं हेॾी असांजो केस हले पियो उन खां पोइ असां सखर में केस दाख़िल कयोसीं सखर में जेको आहे सो उते इहो थी आयो मोहबत ऐं जंग में चवंदा त का मयार कान्हे त माण्हू कहिड़ी एंगल असुल आहे त माण्हू पंहिंजे हरीफ़ कहिड़े नमूने सां थ्रेड ॾिए थो पोइ मुख़्तलिफ़ वारा केस कयासीं अलाह साईं असांते महिरबानी थी हुन स्टे करे छॾियो वरी जंहिं ॾींहुं केस दाग हलियो त उन ॾींहुं मां न हुउसि मां वञा पियो इस्लामाबाद मां रस्ते हुओ त चयो त समूरी इलेक्शन कमीशन ख़तमु थी वियूं ॿई ऐं 3 माण्हू हुनखे ॾिना अथऊं 3 माण्हू हुनखे ॾिना अथऊं हाणे मां ॻाल्हायां पियो पंहिंजनि दोस्तनि सां त उहे चवनि पिया असां केस पटियोसीं होॾो जा दोस्त फेसबुक ते वठ वठा वञो हुननि चयो असां केस पटियोसीं मां चयो विचूं भला ॻाल्हायां साईं गुलाम सुन सां त उहो हाल वाल ॿुधाईंदो त थियो छा मां साईं गुलाम सुन सां पोइ दादी कबो उहो बि ॻाल्हाए पुछियो मां इस्लामाबाद छा थियो आहे इहा हाल वाल चए त इहो थियो आहे त इलेक्शन कमीशन असांजी बार थी वई अॼु अशरफ बिरोई वारी ऐं निगरान मथां मुक़ररु थिया 3 तव्हां 3 वॾो ऐं इंडस्ट्री निगरानी कंदी इहो फ़ैसिलो आयो आहे ठीकु आहे इहो आयो आहे त ना मालूम आहे मां कागज़ खणी वियुसि हितां मां जेकॾहिं इहो फ़ैसिलो आयो त इनखे मां सुप्रीम कोर्ट में चैलेंज कंदुसि मां कागज़ खणी वियुसि मां सॼो ॾींहुं हुते वेठो रहियुसि फ़ैसिलो मिले शोएब शाहीन मुंहिंजो अॻ में वकील थियल हो हिन बि वकील पियो हुन फाइल वाइल ठाहियो हाणे फ़ैसिलो अचे पढ़ूं त पोइ शोएब शाहीन हीअं थिए फ़ैसिलो जंहिं महिल आयो मुंहिंजी मोबाइल सुप्रीम कोर्ट में ॿाहिरि रखी हुयमि मां कंहिं दोस्त खे बीहारियो मां शोएब शाहीन जे नंबर ते व्हाट्सअप कयो उन नंबर ते व्हाट्सअप थी उन चयो त 2 इलेक्शन कमीशन ख़तमु आहिनि 2 इलेक्शन कमीशन ख़तमु आहिनि त मां चयो असांजा हथ गेम ॻाल्हि भली थी वई हाणे वरी उहा शइ थींदी उन खां पोइ असां इंडस्ट्री डिपार्टमेंट खे दरख़्वास्त ॾिनी हुते वियासीं इंडस्ट्री डिपार्टमेंट जे अलाह जी महिरबानी सां इहा नोटिफिकेशन कढी त तव्हांखे हेॾे हीअं घुरायूं था पिया वरी ॿीहर वियासीं त ॿीहर वरी हुननि अंधो घुरे हिकु 2 मिली वञे त ॿियो बाक़ी छा हुन चयो त पोइ टोटल इलेक्शन कमीशन ख़तमु कोर्ट जो हुकुम आहे पोइ न को तुंहिंजो हुकुम आहे न को ॿिए जो हुकुम आहे टोटल इलेक्शन ख़तमु तव्हां 3 नाला असांखे ॾियो साईं जॾहिं पोइ आया साईं गुलाम रसूल असां वेठासीं
साईं गुलाम रसूल असां हिक ॿिए सां प्यार मोहबत में बाक़ी मोहबत में जीअं नखरा थींदा आहिनि मुंहिंजे भाउ दादी खान जमालीअ के नखरा घणा थींदा आहिनि पर अध खां वधीक नखरा असां ॾिसी न फ़क़ीर माण्हू मां खिलास पियो साईं मां गाॾी ते इकरार थो ॾिनो त मां आहियां त तोखे हिकु उहो पेटीअ जो कॾहिं ॿोधेदार न थींदे मां खिलंदे चयो मां ॾिठो वारो पीरियड त ॿुधायो बाक़ी हाणे मां वारे पीरियड खे ॾिठो पोइ साईं हुनखे थधो कयो हेठि लही आयो इंडस्ट्रीज डिपार्टमेंट वटि असां ॿिन्ही जे राब्ते सां ॿियो लेटर कयो वरी साईं जन उते आया असां पंहिंजा माण्हू ॾिनासीं हुते लिखी करे साईं जन उते इनकार कयो त असां माण्हू न ॾींदासीं इंडस्ट्रीज डिपार्टमेंट उहो मावारा जेके माण्हू हुया उन्हनि जी टोटल उहा रिपोर्ट ठाहे त कोर्ट खे कंप्लेंस बि कयो आहे ऐं इंडस्ट्री जे लेटरनि खे बि मञियो आहे ॿई लेटर हिननि जी जेको आहे कंसर्न सां निकिता हुया ऐं हाई कोर्ट जे हुननि रिपोर्ट मोकिली उहा रिपोर्ट असां हुते दाख़िल कराईसीं साईं जन वरी केस दाख़िल कयो जीअं मां टीचरिंग सां केस दाख़िल कयो त हितां वारे इंडस्ट्रीज वारे खे न कयो पंहिंजो इहो हितां वारे खे कंदुसि इहो साईं गुलाम सुनार सां ठहियल आहे दादी मुंहिंजी मुखालफ़ न कंदो मां सिंध वारे खे कयो त हिनखे कयो इहो असांजो GST आयो त साईं जन बि वरी असांखे धुरी न पढ़ायो जॾहिं आहियूं ई पाण भॼना विढ़ियल त तव्हां असांखे धुर नथा पढ़ायो त तव्हां पाण धुर थींदा थियो साईं जन केस दाख़िल कयो हिकु दफ़ो केस कोन हलियो ॿिए दफ़े मां बि धुर पढ़ियो इन ते बि धुर पढ़िया 35 नंबर ते केस असांजो रखियलु हुयो मां असां में साईं गुलाम रसूल बीठो असां ॿई हिक ॿिए सां गॾु बीठा रहियासीं केस कोन हलियो तारीख़ बि कान मिली ॿी बि का शइ कोन थी साईं गुलाम रसूल जो छा थियो मुंहिंजो तुंहिंजो कमु थी थियो मुंहिंजो कमु वरी इंडस्ट्री रुजू कयोसीं मां चयो हाणे असां थकी जो घेर हलियो मां चयो उन घेर ते उनखे वरी असां रुजू कयोसीं उन्हनि लेटर कढियो हिते आया उन्हनि चयो त टे नाला हिते तव्हां बि ॾिना टे नाला विच में साईं मोहबत ऐं ॿी संगत राब्तो कयो तव्हां पाण में दोस्त ठहो भई ठहणु पियो कॾहिं मां इनकार ई कोन्हे कयो जंहिंमें असां वेठा जंहिंमें इहे ॻाल्हियूं थियूं त दोस्त जेके तव्हां ठहंदव उन में तव्हां जेका ठाह थींदो पोइ उन ठाह खे वर्किंग कमेटी अमली जामो कराए वेंदो मां उन पंहिंजे महिरबानी साथीअ ॾे WhatsApp ते लिखी मोकिलियो त साईं इदारा कोर्ट ख़तमु कया आहिनि इदारा इंडस्ट्रीज डिपार्टमेंट ख़तमु कया आहिनि जिते असां रजिस्टर्ड आहियूं मां एतिरी पहुच कान्हे का जो मां कोर्ट खे बि मुंहुं ॾियां इंडस्ट्रीज खे बि जेको आहे त कोई न कयां कोर्ट जी बि कोई न कयां इहो कमु मां कोन थींदो वर्किंग कमेटी